अस्सलामुअलैकुम दोस्तों, सिंधी बहितरीन फ़नकारा फ़ाइज़ा अली जे हवाले सां हिकु आम ख़बर आहे जेका सोशल मीडिया ते तेज़ी सां वायरल थी रही आहे। सभ खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़ त कोयले सिंध गुलकारा फ़ाइज़ा अली जे फैमिली ज़राइनि खां हिकु आम ख़बर मालूम थी आहे त फ़ाइज़ा अली ऐं FBR कमिश्नर अब्दुल हमीद अबड़े जे हवाले सां त अब्दुल हमीद अबड़े सां शादी बाद फ़ाइज़ा अली जी शोहरत हींअर ज़ीरो बराबरि आहे ऐं ॿिन्हिनि जे विच में हींअर सख़्तु लफ़्ज़नि जी ॾे वठि थिए थी। फैमिली ज़राइनि उहो बि ॿुधायो त अब्दुल हमीद अबड़ो घर खे टाइम बिल्कुलु बि नाहे ॾींदो ऐं फ़ाइज़ा अली बि हींअर उन खां सख़्तु बेज़ार थी रहे ऐं थी सघे थो त हलंदड़ हिन साल में ॿिन्हिनि जी अलहदगी बि थी सघे थी, छो त ही ॻाल्हियूं उन जे क़रीबी फैमिली मेंबरनि खां मालूम थियूं आहिनि। वधीक इलाही बहितर थो ॼाणे तव्हां कमेंट्स जे ज़रिए ॿुधाईंदा त फ़ाइज़ा अली खे अब्दुल हमीद अबड़े खां अलहदगी अख़्तियार करणु खपे या न।